मुझे मोर डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब के सरी दोस्त अचे ऐं असां मुखातिब थिया सभिनी खे भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। बड़ी मेहरबानी भावर लखन एहतरामन लायक मैडम महताब अकबर राशिदी साहिबा जिन असांजे गुज़ारिश के मान ॾिनो ऐं हिन तकरीब खे रौनक बख़्शी। वो घड़ी दो घड़ी जहाँ बैठे, वो घड़ी दो घड़ी जहाँ बैठे, वो ज़मीन महके वो शजर महके। स्टेज पे मौजूद इल्म अदब दाहब ऐं दानाई जी हिकु अलामत हिकु इंटेलेक्ट जिनके पढ़ी असां सिखियोसीं जेके असां लाइ वॾे उत्साह जो सबबु रहिया आहिनि। ई सभु शख़्सियतूं उहे शख़्सियतूं आहिनि जिनके हमेशा एडमायर कयोसीं। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त अॼु उहे मुंहिंजे किताबनि जी रूनमानी जी तकरीब ऐं रिहाण में मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजे लाइ इहो ज़िंदगी जो तमामु वॾो एज़ाज़ आहे। क़ुर्बान नबी साहब खे मूंखां तमामु घणी शिकायत हुई त ॿारहं अदब में मां कमु करियां पियो त आख़िर पोपट पब्लिशिंग हाउस खे पंहिंजा किताब या पंहिंजो मवाद हवाले छो न करियां थो त जीअं उहे उन मवाद खे किताबी सूरत में पधिरो कनि। बहरहाल मूं सदन ज़ोर भरण ते चङो ख़ासो मवाद सदन हवालो कयो। 10 किताब तैयार थी विया ऐं उहे 10 किताब मूं वटि 3 साल पिया रहिया सिर्फ़ु प्रूफ रीडिंग लाइ। इन करे जो मुंहिंजूं पंहिंजूं मसरूफ़ियतूं प्रोफेशनल मसरूफ़ियतूं PhD जे हवाले सां तमामु घणो फोकस थियुसि। उन करे मूंखे बेहद ॾुखियो लॻियो भई इन्हनि किताबनि खे प्रूफ रीड कजे, उन्हनि खे तरतीब ॾिजे। बहरहाल जॾहिं मुंहिंजो डॉक्टरेट जो कमु ख़तमु थी वियो त क़ुर्बान साहब जन मुंहिंजे ऑफिस में आया। क़ुर्बान साहब जन कराची में फ्रीक्वेंटली ईंदा रहंदा आहिनि ऐं इहा सदन मूंसां मोहबत आहे जो 2-4 ॾींहंनि जे दौरान जेतिरो हुनजो स्टे हूंदो आहे असां 2-4 दफ़ा ज़रूरु मिलंदा आहियूं। मूंखे चयूं त हाणे तव्हां पंहिंजो कमु ख़तमु कयो आहे, तव्हांजी थीसिस जमा थी वई आहे, हाणे तव्हां फारिग आहियो। इहा दिसंबर 2018 जी शुरूआत आहे। आया ऑफिस वॾी हुजत सां चयूं त तव्हांजी मोकल केतिरी पई आहे। मां चयो क़ुर्बान साहब मोकल काफ़ी हूंदी छो मां तमामु घटि मोकलूं कंदो आहियां ऐं असां वटि हूंदी आहे RR रेस्ट एंड रिक्रिएशन 15 ॾींहं जी मोकल। 15 ॾींहं जो फॉर्म भरायो, मोकल लाइ अप्लाई कयो, परीं आचरा मुंहिंजी ख़ैर वापसी आहे। इहे समूरा किताब खणो, प्रूफ रीडिंग में हुते थींदी, जेको कंपोज़िंग जो कमु रहियल आहे, जेकी शयूं खुटनि थियूं सभु उहे कयो। मूंखे इहा किताब ज़रूरु आणणु आहे। अहिड़ी तरह मां हिते आयुसि ऐं किताबुनि खे फाइनलाइज़ कयोसीं ऐं 2-3 महीननि जे अंदरि इहे किताब छपजी पधिरा थिया। मां 4 सालनि जो हुयुमि त पहिरियों जेको रिसालो पढ़ियो उहो पोपट हुयो ऐं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त पोपट पब्लिशिंग हाउस तरफ़ां क़ुर्बान साहब जन ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं मां तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार बि करियां थो। गुलज़ार साहब लिखियो, उनजो ताज़ो हिकिड़ो
नाविल आयो आहे दो लोग। चवे तो त पंहिंजे ॿार लाइ जेकॾहिं सुजन कोट ऐं ॿी जे लाइ चवे थो मक्खन सिंह शादी न कंदा त पोइ गुलज़ार किथां पैदा थिया ऐं गुलज़ार त हुजे ई न। अहिड़ी तरह मां दिलि जे हुज़ूर सां चवंदुसि त जेकॾहिं पोपट साहब न हुजे हा ऐं क़ुर्बान साहब न हुजे हा त शायदि गुलाम मुस्तफ़ा न हुजे हा। सो ही समूरो क्रेडिट क़ुर्बान मंगी साहब ॾे वञे थो ऐं मां एतराफ़ कंदुसि त मुंहिंजो जेको अदबी कमु आहे भले उहो ॿाराणो अदब हुजे या ॿिनि हवालनि सां मुंहिंजो कमु हुजे, उनजे पोयां जेको फ़र्क़ु रहियो आहे उहो क़ुर्बान मंगी रहियो आहे। ऐं जेको मूंखां कंहिं टीचर वांगुरु पुछंदो रहियो आहे छा था लिखो, छा था पढ़ो, कमु कहिड़ो कयो था, हिन वक़्तु छा असाइनमेंट्स आहिनि, कहिड़ी मसरूफ़ियात आहिनि, ऐं मां ख़ुशि थींदो आहियां त को पुछण वारो अकाउंटेबिलिटी करण वारो मौजूदु आहे। सो सॼो जेको कमु आहे इहो क़ुर्बान मंगीअ जो कमु आहे ऐं मां त पाण खे जेको आहे तमामु घणो घटि जेको आहे महसूसु करियां थो। तव्हां सभई दोस्त जिन हिते मकाना पढ़िया, जिन हिन तक़रीब खे रौनक बख़्शी, मां फ़र्दनि उन्हनि जो शुक्रियो अदा कंदुसि त काफ़ी वक़्तु लॻी वेंदो। सभई तव्हां मुंहिंजे मोहबत में, किताबनि जी मोहबत में ऐं ॿारनि सां जेको तव्हांजो हिकिड़ो तालुक़ु आहे, रब्त आहे, अटैचमेंट आहे, उनखे ज़हन में रखी करे हिते आया आहियो त मां तव्हांजो तमामु घणो थोराए पियो आहियां। सभिनी दोस्तनि किताबनि जे हवाले सां ॻाल्हायो ऐं मथे वेठल सभिनी सीनियर महिरबाननि खे किताबनि जे हवाले सां, मुंहिंजे कम जे हवाले सां गुफ़्तगू कई। ऐं मूंखे इहो थोरो फील थियो त जेकॾहिं को शायदि परफेक्शन कंहिं बि कम में कोन्हे ऐं डेफिशिएंसी कमी कोता आहिनि उन जे हवाले सां, उसूल जे हवाले सां या जेको मुंहिंजो कमु आहे उन हवाले सां थोरी ॿी का फेयर क्रिटिसिज़म बि थियणु खपंदी त जीअं मुंहिंजे लाइ का इस्लाह थी सघे हा या को रहनुमाई जेको नओं हिकिड़ो सिलसिलो थिए हा। बहरहाल असांजी तमामु वॾी पाकिस्तान जी हिन वक़्तु इंटेलेक्चुअल शख़्सियत आहे डॉक्टर आलिया इमाम साहिबा, ताज़ो पाण वटि टेलीविज़न ते आई त उन ॿुधायो पियो त असांजो हिकिड़ो फैमिली फ्रेंड हुयो, कोई कर्नल साहब हुयो, ॾाढो बाज़ो हुओ ऐं ख़ासि तौर ते मौसीक़ी जे हवाले सां हुनजो तमामु घणो इंट्रस्ट हुयो। पंहिंजे घर महीने मासी मौसीक़ीअ जूं महफ़िलूं कराईंदो रहंदो हुओ। हिकु दफ़े को वॾो गवैयो आयो, वॾी वॾी जेंट्री हुते मौजूदु हुई। फैज़ अहमद फैज़ साहब वेठो, मीर अलीमन ताक़ुर, हुकूमत जा ॿिया अहलकार, सियासतदान, इल्मो अदब सां वाक़िफ़ शख़्सियतूं। सो हुन ॿ कलाक ॻायो। पोइ सभिनी खां हुन पुछियो भला ही राग कहिड़ो कुझु सम्झ में आयो तव्हांखे? सभिनी चयो असांखे ख़बर कोन्हे। फैज़ साहब खां आख़िर में पुछियईं फैज़ साहब भला तुंहिंजो वॾो शाइर आहे, तोखे ख़बर पई ही राग कहिड़ो? हुन चयो त साईं मूंखे बि ख़बर कोन्हे, तव्हां छा ॻायो? चइबो सभु जेको आहे तव्हां जाहिल आहियो, तव्हांखे ख़बर ई कोन्हे। ऐं मुंहिंजो 2 कलाक जेको आहे ॻाइण को फुज़ूल हुयो। त फैज़ साहब हुनखे जवाबु ॾिनो त साईं वाक़ई असां जेको आहे सभु जाहिल आहियूं, जो असांखे मौसीक़ी जी का ख़बर कोन्हे। अॼु ख़बर पई, अॼु तव्हां जहिड़े एॾे वॾे कवि सर्टिफिकेट ॾियो त असां सभु जेको आहे सो जाहिल आहियूं। ऐं हिते जेको दोस्तनि ॻाल्हायो मुंहिंजे किताबनि जे हवाले सां त अॼु मूंखे ख़बर पई सभिनी मुंहिंजी तारीफ़ कई, मां लिखी सघां त मां राइटर आहियां। बहरहाल मुंहिंजे ज़िंदगीअ जा 2 ख़ुशगवार अहसास, 2 ख़ुशगवार वाक़िया। मां 6 दर्जे में जीअं साईं अयाज़ साहब ज़िक्र कयो त अमरोड शरीफ़ जे मिडिल स्कूल में दाख़िल थियुसि ऐं 10 साल कुझु महीना मुंहिंजी उमिरि हूंदी जो मुंहिंजी पहिरीं कहाणी ॿारनि जे रिसाले फुलड़ा में शाया थी ऐं बाद में कॉलेज वारनि ॾींहंनि में उन रिसाले जो एडिटोरियल रिस्पॉन्सिबिलिटीज़ में मूं संभालियो। कहाणी मुंहिंजी छपी ऐं उन कहाणीअ जा बल्कि रिसाले जा एडिटर मोकल वारे वक़्त खां पोइ असांजे स्कूल में आया। उन्हनि कुझु कापियूं स्कूल जे हेड मास्टर जे हवाले कयूं